दुख जी ॻाल्हि इहा आहे त वक़्तु ॾाढो घटि आहे ऐं ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा आहे त हाणे वक़्तु आहे। अमृत वेलो संभालियो, नाम जपियो, वाहिगुरु वाहिगुरु जी। भगवान श्री कृष्ण चयो आहे त कोई भी तव्हां वटि अचे थो त उन में टे परिस्थितियुनि में ईंदो आहे। पहिरियों त भाव में, ॿियो अभाव में, टियों प्रभाव में। इन लाइ तव्हां वटि जेको बि कोई अचे थो उनखे पूरो सम्मान ॾियो। हो कंहिं स्थितीअ में तव्हां वटि परिस्थितीअ में तव्हां वटि आयो आहे, पहिरियों त भाव में आयो आहे त बसि हुनखे प्रेम खपे, ॿियो अभाव में आयो आहे त हुनखे मदद खपे ऐं तव्हांखे उहो सक्षम सम्झी करे तव्हां वटि आयो आहे। टियों प्रभाव में आयो आहे। प्रभाव में आयो आहे तव्हांखे अभिमान हुअणु खपे त तव्हां इन हेतु स्वयं सक्षम आहियो त हुन जो तिरस्कार न कयो।